नाज़रीन, पहिरें हिस्से में असां बरे सगीर में कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जे क़याम, अंग्रेज़नि ख़िलाफ़ सियासी जदोजहद, मज़दूरनि ऐं हारियुनि जी तहरीकुनि तोड़े आज़ादी वारे दौर में कम्युनिस्ट सियासत जे किरदार बाबति ॻाल्हायो हो। असां इहो बि ॾिठो हो त विरहाङे खां अॻु ई कम्युनिस्ट अॻुवाणनि अंदरि इहो बहस शुरू थी चुको हो त पाकिस्तान जे क़याम खां पोइ नई रियासत अंदरि कम्युनिस्ट तहरीक खे कहिड़े नमूने मुनज़्ज़म कयो वेंदो। विरहाङे खां पोइ जॾहिं पाकिस्तान वजूद में आयो त सियासी, समाजी ऐं मुआशी बेचैनी वारे माहौल में 6 मार्च 1948 ते कलकत्ते में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जो क़याम अमल में आंदो वियो। इहो फ़ैसिलो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जे कांग्रेस दौरान कयो वियो हो, जिते पाकिस्तान लाइ अलॻि पार्टी ठाहिण ते इत्तफ़ाक़ थियो। उन वक़्तु पाकिस्तान खे हिकु नई ऐं गैर मुस्तहकम रियासत तौरु ॾिठो पियो वियो ऐं केतिरनि कम्युनिस्ट अॻुवाणनि जो ख़्यालु हो त हिते इनक़लाबी तब्दीली लाइ हालतूं साज़गार थी सघनि थियूं। पाकिस्तान मां आयल नुमाइंदनि अलॻि इजलास करे पार्टी जो बुनियादु विधो ऐं तरक़ी पसंद अदीब बैरिस्टर सज्जाद ज़हीर खे पहिरियों जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। पार्टी मार्क्सी लेनिनी नज़रिये तहत मज़दूरनि, हारियुनि, शागिर्दनि ऐं दानिशवरनि खे मुनज़्ज़म करण ते ध्यानु ॾिनो। इन सिलसिले में डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन DSF जहिड़ी अहम शागिर्द तंज़ीम क़ाइमु कई वई, जॾहिं त घणियूं सरगर्मियूं ॻुझे अंदाज़ में हलंदियूं रहियूं। सजाद ज़हीर 1905 में लखनऊ में ॼाओ ऐं हू मशहूर कानूनदान ऐं अलाहाबाद हाई कोर्ट जे जज सैयद वज़ीर हसन जो चोथों पुटु हो। हिन 1924 में लखनऊ यूनिवर्सिटी मां अंग्रेज़ी अदब में डिग्री हासिल कई, जंहिं बाद वधीक तालीम लाइ इंग्लैंड वियो ऐं ऑक्सफोर्ड जे न्यू कॉलेज में दाख़िला वरिताईं। तालीम दौरान हू TB जी बीमारी में मुब्तला थियो, जंहिं सबबु खेसि स्विट्ज़रलैंड जे हिकु शफ़ाख़ाने में इलाज हेठि रहणो पियो। इंग्लैंड वापसी अचण बाद हिन साम्राज मुख़ालिफ़ आलमी तहरीकुनि में सरगर्मी सां हिसो वरितो ऐं साम्राज ख़िलाफ़ क़ाइमु आलमी तंज़ीम जी कांग्रेस में शिरकत कई, जिते संदसि मुलाक़ात केतिरनि ई इनक़लाबी अॻुवाणनि सां थी। 1930 में हिन भारत नाले अख़बार जारी कई ऐं 1931 ईस्वी में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां पंहिंजी तालीम मुकमल कई। 1932 में हिंदुस्तान वापसी खां थोरो अॻु सज्जाद ज़हीर पंहिंजे साथियुनि सां गॾु अंगारे नाले मशहूर किताब शाया कयो। हिन किताब ते मज़हबी जज़्बा भड़काइण जे इल्ज़ाम हेठि बरतानवी हुकूमत पाबंदी लॻाई, जंहिं बाद तरक़ी पसंद अदीबनि जी तहरीक जनम वरितो। उन सूरताल बाद संदसि वालिद खेसि कानून जी तालीम लाइ ॿीहर लंडन मोकिलियो, जिते हिन लिंकन्स इन में दाख़िला वरिती। 1935 ईस्वी में सज्जाद ज़हीर मशहूर नाविल निगार मलिक राज आनंद सां गॾु पेरिस में थींदड़ आलमी सक़ाफ़ती कॉन्फ्रेंस में शिरकत कई। उन अदबी ऐं सियासी माहौल खां मुतासिर थी हिन लंडन में आल इंडिया तरक़ी पसंद अदीबनि जी अंजुमन जो बुनियादु विधो। 1936 में लखनऊ में तरक़ी पसंद अदीबनि जी पहिरीं कॉन्फ्रेंस थी, जंहिं बाद सज्जाद ज़हीर तंज़ीम जो सेक्रेटरी बणियो। हिन सोहन सिंह जोश सां गॾु सहारनपुर मां चिंगारी नाले पहिरियों मार्क्सी उर्दू रिसालो पिणु जारी कयो। साॻे दौर में हू कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जे उत्तर प्रदेश शाख जो सेक्रेटरी ऐं इंडियन नेशनल कांग्रेस जी मरकज़ी कमेटी जो मेंबर पिणु रहियो। ॿी आलमी जंग दौरान अंग्रेज़नि जी जंगी पॉलिसियुनि जी मुखालफ़त करण सबबि खेसि 2 साल जेल में काटणो पियो। विरहाङे खां पोइ सज्जाद ज़हीर सिब्ते हसन ऐं मियां इफ्तिखारुद्दीन सां गॾु कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे क़याम में अहम किरदार अदा कयो। पार्टी जो पहिरियों सेक्रेटरी जनरल चूंडियो वियो। 1951 में हू रावलपिंडी साज़िश केस में फैज़ अहमद फैज़ ऐं जनरल अकबर सां गॾु गिरफ़्तार कयो वियो ऐं 4 साल जेल में रहियो। आज़ादी बाद हू वापसि हिंदुस्तान हलियो वियो। वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरू खेसि भारतीय शहरियत ॾिनी। 1973 में सज्जाद ज़हीर काज़ाकिस्तान जे हिकु शहर में हिकु अदबी कॉन्फ्रेंस दौरान वफ़ात करे वियो, पर तरक़ी पसंद अदब, मार्क्सी फ़िक्र ऐं बरेसगीर जी खाॿी धुर वारी सियासत में संदसि किरदार अॼु बि अहम हैसियत रखे थो। सज्जाद ज़हीर राबिंद्रनाथ टैगोर, वॉल्टियर ऐं शेक्सपियर जे मशहूर किताबनि ऐं ड्रामनि जा उर्दू तर्जुमा बि कया। संदसि घरवारी रज़िया सज्जाद ज़हीर पिणु लेखिका हुई, जॾहिं संदसि धीअरुनि में हिंदुस्तान जी मशहूर अदाकार नादरा बाबर ऐं नूर ज़हीर ख़ासि तौर मशहूर थियूं। 1954 में पाकिस्तान जी हुकूमत कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान ते पाबंदी लागू करे छॾी। हुकूमत जो इल्ज़ाम हो त पार्टी रियासत ऐं हुकूमत खे ख़तम करण जी साज़िश में मुलविस आहे। पाबंदी खां पोइ पार्टी अमली तौरु ज़ेर ज़मीन हली वई ऐं पंहिंजूं सियासी सरगर्मियूं ॻुझे अंदाज़ में जारी रखियूं। उन दौर में कम्युनिस्टनि ज़ाहिर में मुख़्तलिफ़ शागिर्द, मज़दूर ऐं सियासी तंज़ीमुनि ज़रिए पंहिंजो असर बरक़रार रखण जी कोशिश कई। शुरूआती मरहले में डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन DSF ऐं पोइ
नेशनल स्टूडेंट फेडरेशन जहिड़ियूं तंज़ीमूं उन्हनि जे अहम फ्रंटनि तौरु साम्हूं आयूं। कम्युनिस्टनि कारकुननि मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि अंदरि दाख़िल थियण वारी हिकमत अमली अख़्तियार कई, जंहिं तहत हू ॿियनि सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि में शामिल थी अंदरूनी सतह ते पंहिंजो असर वधाईंदा रहिया। 1956 में भारतीय वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरू जी सुफ़ारती मुदाख़लत सबबि पाकिस्तान कम्युनिस्ट पार्टी जे अहम अॻुवाणनि खे आज़ादु कयो वियो ऐं खेनि वापसि भारत मोकिलियो वियो। उन वक़्तु ओलह पाकिस्तान में पार्टी कमज़ोर हालत में हुई, जॾहिं ओभर पाकिस्तान में उन जो बुनियादी ढांचो महदूद हो। वसी जाग्राफियाई इलाक़े में हिकु गॾियल ॻुझी सियासी तंज़ीम हलाइण ॾुखियो हो। तंहिं करे ओभर पाकिस्तान वारी विंग निस्बतन ख़ुदमुख़्तियारी सां कमु कंदी रही। ओभर पाकिस्तान में 1954 जी सूबाई चूंडुनि दौरान कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान, अवामी लीग, कशक परजा पार्टी, निज़ाम इस्लाम पार्टी जी गॾियल इतिहाद मुतहदा महाज़ जी हिमायत कई। उन्हनि चूंडुनि में कम्युनिस्ट पार्टी जा 4 उम्मीदवार कामयाब थिया, जॾहिं त 23 मेंबर ॿियनि पार्टियुनि जी टिकट ते चूंडिया विया। साॻिए साल पार्टी ऐं उन सां लाॻापियल तंज़ीमुनि जहिड़ो नेशनल स्टूडेंट फेडरेशन, प्रोग्रेसिव राइटर्स मूवमेंट ऐं रेलवे वर्कर्स यूनियन ते पाबंदी लॻाई वई। नतीजे में ओलह पाकिस्तान में कम्युनिस्ट पार्टी आज़ाद पाकिस्तान पार्टी जे नाले सां नओं सियासी प्लेटफॉर्म क़ाइमु कयो, जंहिंजी अॻुवाणी मियां इफ्तिखारुद्दीन कई। 1957 में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि खाबी धुर जी तंज़ीमुनि गॾिजी नेशनल अवामी पार्टी ठाही ऐं आज़ाद पाकिस्तान पार्टी बि हुन में ज़म थी वई। 1960 वारे ॾहाके ताईं नेब पाकिस्तान जी अहम खाबी धुर ऐं तरक़ी पसंद सियासी क़ुवत तौरु उभरी। अहिड़ी रीति सरकारी पाबंदियुनि ऐं रियासती दबाव बावजूद कम्युनिस्ट तहरीक मुख़्तलिफ़ नालनि, तंज़ीमुनि ऐं सियासी इतिहादनि जी सूरत में पाकिस्तान जी सियासत, शागिर्द तहरीकुनि ऐं फ़िक्री हलकनि में पंहिंजो असर क़ाइमु रखंदी आई। नेब क़ौम परस्तनि ऐं कम्युनिस्ट पार्टी जे कुझनि मेंबरनि जी हिमायत सां अॻिते वधी रही हुई। ओभर पाकिस्तान में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान, अवामी लीग ऐं पोइ गणतंत्रक दल अंदरि कमु जारी रखियो। 1958 में आल पाकिस्तान किसान एसोसिएशन कुल पाकिस्तान हारी अंजुमन क़ाइमु कई वई, जंहिंजो मक़सदु हारियुनि जे हक़नि लाइ जदोजहद खे मुनज़्ज़म करणु हो। 1960 जे विच धारे अमेरिकी स्टेट डिपार्टमेंट जे अंदाज़े मूजिबि पाकिस्तान कम्युनिस्ट पार्टी जी रुकनियत तक़रीबन 3000 माण्हुनि ते ॿधल हुई। हिन दौर में पार्टी पंहिंजी तंज़ीम खे ॿाहिरिनि मुल्कनि में बि मुनज़्ज़म करणु शुरू कयो हो। यूरोप में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जी शाख उर्दू रिसालो बग़ावत जारी करणु शुरू कयो। 1966 में चीन ऐं सोवियत यूनियन जी नज़रियाती इख़्तिलाफ़नि जो असर कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान ताईं पहुतो। ओभर पाकिस्तान में पार्टी अंदरि हिकु चीनी हामी गिरोह धार थी वियो। 1968 ईस्वी में ढाका में थींदड़ चौथी पार्टी कांग्रेस में इहो फ़ैसिलो कयो वियो त ओभर पाकिस्तान लाइ अलॻि कम्युनिस्ट पार्टी ठाही वञे। नतीजे तौरु कम्युनिस्ट पार्टी ऑफ ईस्ट पाकिस्तान क़ाइमु कई वई, जेका बाद में कम्युनिस्ट पार्टी ऑफ बांग्लादेश बणिजी वई। उन ई अरसे में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान बलूचिस्तान में हारियुनि जी हथियारबंद ऐं मुनज़्ज़म जदोजहद खे बि मुनज़्ज़म कयो। पार्टी उन वक़्त जे आमिरीती हुक्मराननि जे ख़िलाफ़ मुज़ाहिमत कई ऐं मज़दूरनि जी तंज़ीम खे वधीक मुनज़्ज़म ऐं जंगजू बुनियादनि ते मज़बूत कयो। नाज़रीन, हिते कम्युनिस्ट तहरीक ऐं कम्युनिस्ट पार्टी जो जेको किरदारु आहे बरसगीर ऐं पाकिस्तान ऐं गॾियल हिंदुस्तान में, उनजो ही ॿियो हिसो पुॼाणी ते पहुतो ऐं ईंदड़ जेको टियों हिसो आहे उनमें कम्युनिस्ट पार्टी जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ कैरेक्टर आहिनि, किरदार आहिनि, सियासी जदोजहद कंदड़ शख़्सियतूं आहिनि, असां उन्हनि जो जाइज़ो वठंदासूं। तेसिताईं मोकिलाणी ॿीहर मिलंदासीं।